वॾी ॻाल्हियूं करे त भई सख़्तु फ़ैसिला थींदा अशराफिया जे ख़िलाफ़ु सख़्तु फ़ैसिला थींदा। ऐं छा थियो त छंछरु ॾींहुं शहबाज़ शरीफ़ अची तकड़ में मोकल ख़तमु कई त इलाही ॾींहुं कमु करिणो आहे। पोइ कंहिं चयसि सही इलाही ॾींहुं कमु कोन्ह थींदो, पेट्रोल ऐं बिजली ज़ियान थींदी, उहे सरकारी दफ़्तरनि में कहिड़ो कमु थींदो आहे, त तव्हां वापसि 5 ॾींहुं मोकल करे छॾियो। हाणे जेको 5 ॾींहुं चवनि था जुमे जे ॾींहुं वर्क फ्रॉम होम जी ॻाल्हि थिए पई त जीअं कोरोना में थींदो त घरां सही, उहो प्राइवेट सेक्टर में मुमकिन आहे, गवर्नमेंट सेक्टर में कीअं मुमकिन आहे? तव्हां मूंखे ॿुधायो। सॼी कागज़ी कार्रवाई आहे, मतिलबु जेके उहो सेक्शन ऑफिसर वेही हिकिड़ी समरी तयारु करे थो, पोइ हुन ते पैसा वठे थो, पोइ अॻिते वधे थो, या ही जेके पब्लिक डीलिंग जा मैटर्स आहिनि, कंहिंखे गाॾी पंहिंजी रजिस्टर कराइणी आहे, कंहिंखे जेको आहे उहो पंहिंजी पेंशन लाइ ट्रेजरी में धिका खाइणा आहिनि, कंहिंखे जेको आहे इहो किथां वर्क फ्रॉम होम थी सघे? नादरा जा कम आहिनि, ॿिया आहिनि, बायोमेट्रिक्स थियणियूं आहिनि, अजाई ॻाल्हियूं आहिनि। त वर्क फ्रॉम होम जो ॿियो मतिलबु अगरि कयूं वर्क फ्रॉम होम त घरां वेही कमु कयो त माना कमु न कयो, ऐं कमु न कयो माना ॿियनि लफ़्ज़नि में मोकल थी वेंदी। सो छाजा सख़्तु फ़ैसिला ऐं वड़ी ॻाल्हियूं थी वियूं। हाणे ॾिसूं बजट में को सख़्तियूं न अची वञनि, लेकिन शयूं शहबाज़ गवर्नमेंट जेको आहे या ही जेका प्रेज़ेंट गवर्नमेंट आहे, अञा बि आउं सम्झां थो त हू इमरान ख़ान सिंड्रोम मां ॿाहिरि न पई निकिरे। अॼु मुफ्ता इस्माइल साहिबु जेको डिघी तकरीर कई पंहिंजी सॼी बजट जे हवाले सां ऐं मुल्क जी माशी सूरत-हाल जे हवाले सां, हिकिड़ी ॻाल्हि बहरहाल ही जेके फेक न्यूज़ हली पई त पेट्रोल जी क़ीमतूं वधनि पियूं, उन जूं तरदीद कई त पेट्रोल हाणे न पियो वधे। लेकिन ॿियो हुन इहो ई ॿुधायो त इमरान ख़ान जेको आहे मतिलबु पंहिंजे 3.5 सालनि में ओतिरो कर्ज़ु वरितो जेतिरो पाकिस्तान ठहण खां वठी हुन खां अॻु ताईं वरितो वियो, माना इमरान ख़ान एतिरो कर्ज़ु वठी छॾियो। सो ब्लेम गेम अञा जारी आहे। ऐं जीअं तव्हां पाण चयो त डॉलर वञी 105 ते थी वियो 198 खां, छाकाणि त हींअर उन्हनि जी पेट्रोल जी डॉलरनि में ॾिनी हूंदी न, ॿाहिरि पेमेंट थी हूंदी, डॉलर मुल्क में खटी पियो। LCs जो अञा बि मसइलो थिए पियो त जेके लोकल बैंक्स आहिनि उन्हनि जी LCs जेके आहिनि उहे ॿाहिरि क़बूल न पियूं पवनि। उहे चवनि पिया इंटरनेशनल जेके बैंक्स आहिनि उहे सिर्फ़ु LCs कोन्हे। सो त अञा गंभीर आहे कि सिर्फ़ु तव्हां के ठीकु ठाक हलंदड़ इदारे में, हिकिड़े मिसाल प्राइवेट सेक्टर में हिकिड़ो मुनाफ़े बख़्श इदारो हुजे, पर उन में कोई ईअं हली पए ॻाल्हि त यार हू मालकान विढ़ी पिया आहिनि, यार हू कर्ज़ी थी पिया आहिनि। हाणे फेक न्यूज़ ई हलणु शुरू थिया आहिनि मिसाल मुस्तक़िल, ऐं को बि ऐं पोइ ॾिसनि त भई वाक़ई में मैनेजमेंट में जेको आहे CEO जेको आहे उहो CFO सां न पियो ठहे, CFO जेको आहे उहो ॿियनि सां न पियो ठहे, मैनेजिंग, त आस्ते आस्ते हुन इदारे जी जेका प्रॉफिट बि करणु शुरू थींदो, ऐं हू इदारो जेको आहे ज़ाहिर आहे त हेठि वञणु शुरू थी वेंदो, छाकाणि त अनसर्टेनिटी, एलिमेंट ऑफ अनसर्टेनिटी हूंदो जेको हुन इदारे खे। ऐं पोइ वर्कर बि कमु करणु न करण जे बारे में ॾिजंदा, हुन सां ॿिया जेके हुन इदारे सां लह विचड़ में ॿिया जेके बि हुन सां ख़रीदो फ़रोख़्त कंदा हूंदा हू बि ॾिजंदा त यार हिननि खे कीअं कर्ज़ु ॾियूं, माल कर्ज़ ते ओधर ते कीअं ॾियूं। सो इवन हिकिड़ो इदारो नथो हली सघे, हिकिड़ो घरु नथो हली सघे। हीअ त मुल्क आहे हेॾो सारो, 25-26 करोड़ मथे अञा मुल्क माण्हू रहनि था, त उहा अनसर्टेनिटी जेको आहे, ऐं हुन में हिन हुकूमत खे बि पहिरीं पक न हुई त असीं रहंदासीं या न रहंदासीं, असांखे रहणु ॾिनो। अञा ताईं बि ॻाल्हियूं हलनि थियूं त 10 जून ते ई बजट थी वञे, उन खां पोइ शायदि इमरान ख़ान साहिब सां कंहिं न कंहिं किथे न किथे का कमिटमेंट कयल आहे या आसिरो ॾिनल आहे त पोइ तव्हांखे तारीख़ ॾींदासीं। हाणे ख़ुदा ख़बर उहो आसिरो इमरान ख़ान जो पूरो थींदो या न थींदो। इमरान ख़ान लॻो पियो आहे ॿिए पासे खां, अॼु बि तकरीर में चए पियो त घटि न कंदासीं, असांखे तारीख़ ॾियो इलेक्शन जी। त ॻाल्हि इहा आहे त अगरि एतिरी बेयकीनी हूंदी त पोइ ज़ाहिर मईशत किथां परवान चढ़ंदी। ऐं पोइ डॉलर जी बि इहा ई हालत रहे थी, जंहिं न तव्हांजी माशी इस्तेकाम आहे न तव्हांजो पॉलिटिकल इस्तेकाम। अगरि तव्हां वटि पॉलिटिकल इस्तेकाम हुजे, ऐं ॾिसो मूं कल्ह कंहिं माण्हू सां ॻाल्हि पई थी, मुंहिंजो सिर्फ़ु करप्शन जो पैसो, मूंखे एक्चुअली मूं ॿुधी पे हुनजी इलाही पुराणी आहे, उनजी क्लिप आहे अरविंद केजरीवाल जी जेको दिल्ली जो चीफ मिनिस्टर आहे, त हुनखां पुछूं त सही तव्हां ही किथां बिजली मुफ़्त माण्हुनि खे कीअं था ॾियो? उते इंडिया में दिल्ली में हुन बिजली मुफ़्त करे छॾी आहे, जेके औरतुनि जी ट्रांसपोर्ट आहे उहो फ्री करे छॾी अथसि, हिन टाइप जा कमु करे थो, किथां थो आणी पैसा? हुन ॿुधायो त हू फलाणो कमु हो, मूं रिश्वत जेका बंदि कईसीं तो हेतिरा अरब रुपया असां वटि इज़ाफ़ी अची विया, उन मां बिजली मुफ़्त करे छॾी।
त मां बि हिसाब पे कयो त यार असां वटि मुल्क में हिकिड़ी ॾिसो ॿ क़िस्म जी रिश्वतूं थींदियूं आहिनि, करप्शन थींदी आहे हिकु मुल्क में। हिकिड़ो आहे त काको सिपाही बीहारे थो, मोटरसाइकिल कागज़ न आहिनि, उहो 500,000 रुपयो वठे थो, को स्पीड मनी के कागज़ खे तव्हां तेज़ चो, उहा करप्शन अलॻि, उनखे आउं ॻड़प में नथो आणियां। सिर्फ़ु अगरि जेका पब्लिक मनी में सरकारी पैसे में जेका करप्शन थिए थी, अगरि तव्हां बजट्स ॾिसो, पघारनि वारा पैसा हिकिड़े पासे कयो त उहे खरबनि में आहे, हर ॻाल्हि में आहे न। ठीकु आहे, असां वटि ख़ासि करे अगरि सॼे मुल्क में, अच्छा अगरि सिर्फ़ु सूबे जी ॻाल्हि ॿुधूं, मुल्क जी बात, खरबनि में महीने जा पैसा बची सघनि था। ऐं अगरि 100 सैकड़ो ख़तमु नथी थिए, हलो 70% ख़तमु थी वञे थी, त पोइ खरबनि में पैसा आहिनि। उहो खरबनि में अगरि पैसा रिश्वतखोरी बंदि थी वञे पब्लिक मनी में, त उहे पैसा हिन मुल्क जी जेको इकॉनमी खे किथे पहुचाए सघनि था। सो चवण जो मक़सदु आहे त ईअं न, छाकाणि त हिन मुल्क में त पोटेंशियल आहे न भई, अगरि ही जेके अरबे खरबे रुपयनि जी रिश्वत हले थी, माना मुल्क में पैसो आहे न सरकार वटि। जी हा, पर सिर्फ़ु इहो आहे त उहो इस्तेमालु नथो थिए, रुगो कागज़नि में इस्तेमालु थिए थो। ऐं छाकाणि त कुझु इंडिविजुअल्स जे हथ में हली वञे थो, फ़र्दनि जे हथ में हली वञे थो, इन करे मार्केट में रोल नथो करे। अगरि जेको 1 किलोमीटर रोड ठहणो आहे, अगरि हुन पैसा 2 किलोमीटरनि जा आहिनि, त उहो मथियो किलोमीटर जो पैसो जेको आहे हू ठेकेदार ऐं इंजीनियर पाण में विरहाए था वठनि। पर जे अगरि हू 2 किलोमीटर ठहनि, त हुन 2 किलोमीटर में जेको सीमेंट डामर लॻंदो, मज़ूरी लॻंदी, हू पैसो मार्केट में हलंदो न। सो व्हाट आई मीन टू से कि देयर इज़ हिकिड़ी का असांजे मुल्क में हिकिड़ी का सियासी बेयकीनी बेसिक फैक्टर उहो आहे। अगरि छड़ो उहो बि ख़तमु थी वञे, ऐं अगरि रिश्वत कंहिं सूरत घटि थी वञे, त मुल्क में वॾो पोटेंशियल आहे।